बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझे यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु यूनिट फस्ट पढ़ंदासीं दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे हेल्थ एंड क्लीनलीनेस। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। यूनिट 1 हेल्थ एंड क्लीनलीनेस, सेहत ऐं सफ़ाई। 1.1 ओरल कम्युनिकेशन, ज़बानी गुफ्तगू। डायलॉग बॉइलिंग एन एग, गुफ्तगू हिकु बेदो उबारण। ज़ाहिद आई वांट टू बॉयल एन एग, ज़ाहिद आऊं हिकु बेज़ो उॿारणु चाहियां थो। विल यू हेल्प मी, रज़ा छा तव्हां मुंहिंजी मदद कंदव रज़ा। रज़ा येस आई विल, रज़ा हा आऊं कंदुसि। टेक अ स्मॉल पॉट फ्रॉम द कपबोर्ड, हिकु नंढो थांव कबट मां खणो। ज़ाहिद हियर इज़ द पॉट, ज़ाहिद ही थांव हाज़िर आहे। रज़ा फिल इट विथ वाटर, रज़ा इन खे पाणीअ सां भरियो। ज़ाहिद ओके, ज़ाहिद ठीकु आहे। रज़ा नाउ पुट दिस एग इन द वाटर, रज़ा हाणे इन बेज़े खे पाणीअ में रखो। बी केयरफुल इट माइट ब्रेक, होशियारु रहिजो मतां इहो टुटी पए। ज़ाहिद हियर यू आर, ज़ाहिद ही हाज़िर आहे। नाउ वाट शुड आई डू, हाणे मूंखे छा करणु घुरिजे। रज़ा पुट इट ऑन द स्टोव, रज़ा इन खे चुल्हे ते रखो। द एग विल बी रेडी इन अबाउट 10 मिनट्स, बेज़ो तक़रीबन 10 मिंटनि में तयारु थी वेंदो। ज़ाहिद दैट वाज़ वेरी ईज़ी, ज़ाहिद इहो तमामु आसान हो।